मज़ेदार पंहिंजा माण्हू दिलबर आहिनि। पोइ सलाह मटायूं था। संगत खे सलाह न वणे न त सलाह मटाइजे, सलाह मटायूं था। मुंहिंजे ख़्याल में हाणे सिंध जा नौजवान हीअं कनि त इहो IT ऐं कंप्यूटर ऐं पढ़ायूं, ट्यूशन ऐं लाइव स्टॉक, कुकड़ियूं ऐं ट्यूशन पढ़ाइण ऐं बोरची जा स्किल्स सिखणु, डिग्रियूं वठणु ऐं CGPA जेका चयूं त इम्प्रूव कजे, IELTS ऐं ॿाहिरि निकिरणु। इन जे बजाए हाणे हीअं कयूं, ॿ टे सवलियूं सलाहूं आहिनि, उहे सभिनी कयूं। हिकिड़ो त सभ खां आरामदह सलाह आहे त 50-60 लख करोड़ रुपया गॾु करे पब्लिक सर्विस कमीशन में ॾियो ऐं उतां नौकिरी वठो। टाउन ऑफिसर जी नौकिरी भली मिली वेंदी, 1.5 करोड़ में, 2-3 करोड़नि में SDO जी मिलंदी, 60-70 लख में ASI जी मिलंदी। हिकिड़ी इहा ज़बरदस्त आइडिया आहे, इहा वणंदी। उन्हनि सभिनी खे नथी वणे न उहा कारोबार वारी, ॿाहिरि वञणु, स्कॉलरशिप वारी नथी वणे, त इहा भली आहे। ॿी सलाह इहा आहे त गुटको ऐं मैनपुरी में माण्हू लॻा पिया आहिनि, त नंढनि नंढनि शहरनि में, जुमपीर में ऐं गड़ी खैरे में, कंबर में गुटके ऐं पान जा दुकान खोलजनि या गुटको ऐं पान पाण ठाहिजे। SHO खे मिलाए, SSP खे मिलाए ऐं मक़ामी MNA MP खे मिलाए। पढ़ाई वढ़ाई छा कबी? सॼे माण्हू चवंदा पढ़ाई न, स्किल्स न, डिग्रियूं न, CGPA न, ॿाहिरि निकिरणु न, त इन करे गुटका ऐं पान इहे ठाहिजनि। ठरो, अञा ठरो ठाहिजे, कमांदरे विच में चोकड़ी ख़ाली कराए ठरो ठाहिजे त मज़ो ईंदो। हिकिड़ी ॿी सलाह इहा, हिकिड़ी पब्लिक सर्विस कमीशन में नौकिरी वठो, 60-70 लख करोड़ ॾेई। ॿियो इहो कयो। टियों सलाह इहा आहे त अञा जे धाड़ियल थिजे, हरू भरू वॾनि शहरनि में छो निकिरिजे? इटली, जर्मनी, अमेरिका छो वञिजे? पंहिंजी 2-3 दुनाली बंदूक वठी ऐं निकिरी पइजे, ऐं घोटकी ऐं कंदकोट, शिकारपुर ऐं लाड़काणा। पोइ हाणे 2-3 साल में माण्हू मारिजी वेंदो पुलिस मुक़ाबले में, पर 2-3 साल त ठठ करे वठंदो। पर अञा बि जेकॾहिं ग़रीब माण्हू कमु इन खां मथे करिणो आहे त शुगर मिल खोलियो। शुगर मिल खुली वेंदी 2-3 अरब रुपयनि में, इज़त वारो धंधो बि आहे। ऐं राइस मिल खोलियो, 10-15-20 करोड़ में शायदि खुलंदी। फ्लोर मिल खोलियो, भत्ता वठो, ॾोह कयो, बहुत ज़बरदस्त आहे। जे हर शहर में भत्तो वठो ऐं मिसकीन ऐं ईमानदार मेमण, शेख, हिंदू वापारी जेके हक हलाल जो पोरियो कनि था, उन्हनि खे जे पर्ची लिखो, हुन मां धंधो थी वेंदो। ॿियो कमु कहिड़ो थी सघे थो? ॿियो इहा कारोकारी करे माण्हू खे डिक्लेयर कयो, तूं असांजो कारो आहीं या तूं असांजी कारी आहीं, पैसा ॾियो, हुन में माण्हू ॾेई वेंदा 50-60 लख रुपया। ईज़ी कम थो ॿुधायां, हू न, हू ॾुखिया वारा न। लाइव स्टॉक ऐं ॿाहिरि स्कॉलरशिप्स ऐं ट्यूशन पढ़ाइण ऐं IT, इहे ड्राइविंगूं, डिग्रियूं, इंजीनियरिंग, लॉ, मेडिकल, इहे छॾियो। हाणे इहे वरी 16 कम ॿिया ॿुधायो। ऐं भंडारो आहे न, भंडारे में आइडिया त सभु पई हूंदियूं आहिनि। सो हाणे इहो हिकिड़ो कारोकारी वारो या ट्राइबल जेके जहिड़ा आहिनि, उन्हनि में माण्हू फ़ैसिला बैसिला, संग चटियूं विझी हुन मां पैसा कमाए सघे थो। ॿियो चोरी जूं गाॾियूं जेकॾहिं वठो, KPK मां या हुन मां बलोचिस्तान जे बॉर्डर तां, ईरान तां, ईरान जो पेट्रोल जे विकिणो, उहो बि ज़बरदस्त कमु आहे। हक हलाल जो कमु त ॾुखियो आहे न, हुन में त माण्हू खिलूं कंदा त न कर, सिंधी ग़रीब जो ॿारु हक हलाल जो पोरियो न करे। शुगर मिल, राइस मिल, फ्लोर मिल, पेट्रोल पंप वठो, कचे जूं ज़मीनूं खणो, 2-3 हज़ार एकड़ ऐं वज़ीर खे मिलाए। अञा जे वॾो कमु करणु चाहियो त मलक रियाज़ वांगुरु ग़रीबनि जा ॻोठ ॻोठ ठाहे, कराची ऐं हैदराबाद ऐं सखर जे आसपास उते वॾी स्कीम ठाहियो, 2-3 अरब, 5-10 अरब सीड़ाए, ज़मीन कंहिंखे मिलाए, उन मां जाम प्लाज़ा, महल, बंगला ठाहियो, चट थी वेंदा। ॿियो कहिड़ो कमु आहे? ॿाहिरि वञण में बि सलाह, ॿाहिरि वञण वारी कोन थी वञे, त ॿाहिरि छो वञिजे? पोइ छॾियो ॿाहिरि, पोइ सही आहे उते नंगर पार्कर ऐं कंदकोट ऐं लखी ग़ुलाम शाह, मधे जी ऐं वेठो हुजे माण्हू दाबेची ऐं घारे में। ॿी सलाह कहिड़ी थी सघे थी? हा, बॉन्ड वठो, इनाम खुलंदो, 5-7 करोड़ धक सां निकिरी ईंदा। लॉटरी वठो। अच्छा, ज़मीन में पुराणे ज़माने जा मुग़लनि जा ख़ज़ाना पूरियल अथव, जे मुख़्तलिफ़ ज़मीननि ते खोटाई कंदा रहो, 50-60 एकड़ चूंडे, हुन में कोडर खणी अची लॻो ठीकम। थी सघे थो किथां दफ़ीनो मिले, देॻ हूंदी आहे सोन जी, पुराणनि ज़माननि जी ढकियल हूंदी आहे, उहा जे निकिरी अचे ठठ थी वञनि। ॿियो छा थींदो? ॿियो MNA MP थियो, वज़ीर थियो, जबजागिरी करे MNA MP वज़ीर थी, नाज़िम थी, उतां अरबे खरबे रुपया कमाए सघो था। छॾियो, इहा ॻाल्हि सही आहे तव्हांजी त हरू भरू अयाज़ लतीफ़ अली जो सलाह थो ॾे त स्कॉलरशिप ॻोल्हियो, IELTS कयो, टॉफिल कयो, ॿाहिरि निकिरो, पढ़ो
ऐं पोइ सिंधी चैनल बि जेको वेठो आहे प्यारा दिलरुबा, सो सॼी ॻाल्हि कटे हुन मां IELTS स्कॉलरशिप कटे हुन मां कुकड़ियूं या छेलो या गाबो रखंदा। उहो सिंधी चैनल ते जंहिं इहा कट कई आहे उहो मुंहिंजे ख़्याल में CNN जी त शाख खोले या BBC, छाकाणि त उहो CNN वारा ॾींदा हुनखे लाइसेंस, CNN, फॉक्स, BBC उनजी हिते शाख खोले वठे। यको तक वॾो फिल्म वॾी हिकिड़ी सिंधी फिल्म ठाहियो, हुनमें शाहरुख ऐं अक्षय ऐं सलमान खान खे खणो, वॾो कमु करणो आहे न। सिंधी माण्हू नंढड़ो कमु कीअं कंदो दादा? नंढड़ी डिग्री, BE सिविल इंजीनियरिंग, इलेक्ट्रॉनिक्स, MBBS, MDCAT, लॉ, LAT, इहे सिंधियुनि जी शान खां नंढड़ी शइ, वॾो कमु। ऐं नंढड़ा ड्रामा ऐं स्टेज नाटक, वॾी फिल्म, खरपति यको अहिड़ो धकणो जो बसि ॿेड़े ई पार थी वञे। इहा सलाह तव्हांजी फरमाइश त ॾियां पियो। अञा ॿिया इलाही कम आहिनि। हा, मंशियात विकिणो, मंशियात पुलिस खे मिलाए, MNA MP खे मिलाए, हुनमें माण्हुनि जा नस्ल तबाह थी वेंदा, बर्बाद थी वेंदा, पर पैसो जल्दी ईंदो। सिंधी क़ौम ई तबाह आहे मंशियात जे हथां, ॾोहनि जे हथां। इहे कम वणनि था, इन्हनि ते पंहिंजो माण्हू एतिराज़ बि कोन थो करे। ऐं अहिड़ा कम करणु चाहियो था पाण दोस्त, अहिड़ा कम करणु चाहिनि था जंहिंमें राति विच में अमीर थिजे। त राति विच में अमीर थियण वारा कम इहे ई आहिनि, तंहिंजे करे उन्हनि कमनि ते जुस्तजू कयो। ऐं ॿाहिरि वञी कबो बि छा? ॿाहिरि आऊं वेठो आहियां हिते, ॿिया दोस्त घुमनि पिया, हज़ार लखे माण्हू चवंदा 60,000 सिंधी अमेरिका में आहिनि, ऑस्ट्रेलिया में बि हज़ार आहिनि। उहे शायदि बेवकूफ़ आहिनि तव्हांजे नज़रुनि में, उहे सभु बेवकूफ़ आहिनि जेके अमेरिका, कैनेडा, ऑस्ट्रेलिया, यूरोप जुस्तजू करे महिनत करे विया आहिनि। ऐं तव्हांजे नज़रुनि में उहे बि सभु बेवकूफ़ आहिनि जेके कराची, हैदराबाद पंहिंजा मड़ मकाम ॻोठ छॾे विया आहिनि। ऐं उहे बि बेवकूफ़ आहिनि जेके कंप्यूटर पिया सिखनि, बिज़नेस पिया कनि, लाइव स्टॉक में आहिनि। उहे सभु बेवकूफ़ आहिनि। तव्हां अकुल जा दाना आहियो, तंहिंजे करे जेको दाना माण्हू आहे सो का नई आइडिया सोचींदो, जल्दी अमीर थियण वारी, उनखे लॻा पिया हुजो। महिरबानी।